हाँ भगवान कृष्ण तैयारी करने लगा, चवण लगा बुआ हाँ मां हला द्वारिका, काफ़ी महीना गुजरी है तव्हां सां गॾु रही करे, हाँ मूंखे छुट्टी जो आया। जेॾीमहिल त माता कुंती रोअण लगी, जोर जोर सां रोअण लगी ऐं अची करे प्रार्थना करण लगी त हे जगदीश्वर भगवान, हे परमात्मा तू कृपा कर, दया कर। भगवान चवन तारी बुआ उल्टी गंगा कीअं थी वाहे, मां त तुंहिंजो पुटु आहियां, हाँ तू तो मुंहिंजी बुआ आहे, माता आहे। चए थी बस बस ये मोहिनी ॻाल्हियूं, मिठी मिठी मधुर ॻाल्हियूं ॿुधाए तू चक्कर में विझी छॾींदो आहे, अहिड़ी माया हणी छॾींदो आहे, असां तुंहिंजे पुट जे मोह जाल में फासी पवंदी आहियूं। लेकिन अॼु मां ॾिसी वरितो जेको तू कमु कयो आहे केरु करे सघंदो। चओ हरे राम, मां तोखे प्रणाम थी कयां। ओम कृष्णाय वासुदेवाय, सभई चओ कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, देवकी नंदनाय च, नंद गोप कुमाराय, नंद गोप कुमाराय, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। ये सुंदर श्लोक माता कुंती ते उच्चारण कयो आहे त हे कृष्ण, हे कण कण में वास करण वारा, तू केवल वसुदेव बाबा जो पुट न आहे, तू वासुदेव आहे। कण कण में वास करण वारो वासुदेव, तू लीलाऊं करण जे लाइ, धर्म जी स्थापना करण जे लाइ देवकी माता जो बालक ठही आयो आहे। आहा, मां तोखे बारंबार प्रणाम थी कयां। नंद बाबा जो, यशोदा मैया जो बालक, गायूं चराइण वारो, मुरली वॼाइण वारो, अहिड़ी अद्भुत लीलाऊं करण वारो तूं पाण खे लिकाए वेठो आहे। मां तोखे बारंबार प्रणाम थी कयां। गोविंदाय नमो नमः, हे स्वामी, हे मालिक, मां तोखे प्रणाम थी कयां। भगवान सम्झी आ, कुंती माता हाणे सुञाणे वई। तॾहिं भगवान चवनि था माता छा थी चाहे, ॿुधाए कहिड़ो वरदान खपई। कुंती माता चए थी हिकिड़ो वरदान खपे, वेंदे वेंदे ॾेई वञ कृष्ण। कहिड़ो वरदान? चए थी मूंखे जीवन में कदम कदम ते, पद पद ते विपत्तियूं ईंदी रहनि, कष्ट ईंदा रहनि, मुसीबतियूं ईंदी रहनि, समस्याऊं ईंदी रहनि, दुख ईंदा रहनि। अरे ठीकु त आहियो माता? हा बिल्कुलु ठीकु आहियां। छो जो जेॾीमहिल दुख ईंदा आहिनि त तुंहिंजी यादि ईंदी आहे, जेॾीमहिल विपत्तियूं ईंदियूं न त तुंहिंजा दर्शन थींदा आहिनि कृष्ण। ऐं तुंहिंजो जंहिंखे दर्शन थिए त उनजो त जनम मरण कटिजी वेंदो आहे, उनखे प्रेम मिलंदो आहे। इन करे मूंखे कदम कदम ते, हे जगत जा गुरु, हाणे बेटा नथी चए, जगत गुरु, हे जगत गुरु, कदम कदम ते मूंखे विपत्ति खपे। अहिड़ी प्रार्थना केवल कुंती माता कई आहे, ॿियो कंहिं विपत्ति न घुरी आहे। भक्ति घुरी आहे, प्रेम घुरियो आहे, दर्शन घुरियो आहे, लेकिन विपत्ति त कुंती माता घुरी आहे। ऐं भगवान चुप थी आहे। भगवान तथास्तु न चयो। ॾिसो, छो जो भगवान आनंद स्वरूप इन विपत्ति ॾेई नथा सघनि। कोई भगवान जे तरफ़ अग्रसर थे, अचे, शरण पए, भगवान खे अपनाए, ऐं भगवान उनखे विपत्ति ॾेई नथा सघनि। भगवान में ताक़त ई कोन्हे। चओ हरे राम। अरे उहो त करोड़नि विपत्तियुनि जे विच में बि आनंद में हूंदो। नरक बि हली वञे त नरक ई थधो थी वञे। महाराज हिकु ॿ भक्त हली आहिनि जनक महाराज आदि, त जनक महाराज विया त नरक ई ठंडा ठार थी विया। भगवान नथा ॾेई सघनि, निर्बल आहिनि भगवान, विपत्ति नथा ॾेई सघनि, आनंद ॾेई था सघनि, प्रेम ॾेई था सघनि, सर्व शक्तियूं ॾेई था सघनि। चुप थी आहे भगवान। विपदः संतु न शश्वतत्र, तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम, यत्स्याद पुनर्भव दर्शनम, पुनर्भव दर्शनम। भगवान चवंता बस एतिरी सी ॻाल्हि आहे, मां वञा थो त बुआ तू नाराज़ थी थिए, तू दुख थी करे, मुंहिंजो वञणु द्वारिका रद्द थी वियो, मां नथो वञा। भगवान वरी 6 महीना रही पिया, 7 महीना। चओ हरे राम। वो तो जय जयकार थी वई, आनंद छाइजी वियो चारों तरफ। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण।